जेतोणी पूरी दुनिया में केतरा दिलचस्प में अनोखा मुकाबला थींदा रहन था, जिनमें फनकार पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे मुख़्तलिफ़ एज़ाज़ पिण हासिल कंदा आहिनि। ताज़ो ही जर्मनी शहर बर्लिन में 12वीं सालियानी जर्मन एयर गिटार चैंपियनशिप जो मुक़ाबलो थियो, जंहिंमें दुनिया जे 14 बहितरीन म्यूज़िशियन्स हिस्सो वठी पंहिंजे फन जो बहितरीन मुज़ाहिरो कयो। मुक़ाबले में ज़ेपलिन, एरिक बर्टसन ऐं प्रिंस जे गाननि जी मुख़्तलिफ़ धुनुनि ते म्यूज़िशियन्स बग़ैर गिटार जे परफॉर्म कयो, जंहिं ते अवाम जे वॾे अंग पंहिंजे पसंदि जे म्यूज़िशियन्स खे भरपूर दाद ॾेई हिम्मत अफ़ज़ाई कई। मां हर इवेंट शौक़ सां ॾिसंदी आहियां। मां केतिरे अरसे खां सोचे रही आहियां त एयर गिटार चैंपियनशिप में हिस्सो वठां। मुक़ाबले में रेनी शिम्त ऐं स्पाइटर मोंक समेत यूरोप जे गिटार चैंपियन हार्ड बुक बोर्ड पंहिंजी बहितरीन परफॉर्मेंस ॾिनी, पर जर्मनी जे म्यूज़िशियन्स रेनी शिम्त पंहिंजी परफॉर्मेंस सां अवाम ऐं ऑडियंस खे मोहे विधो। इन मुख़्तलिफ़ धुनुनि ज़रिए एयर गिटार वॼाए जूरी खे मुक़ाबले में हिस्सो वठंदड़ ॿियनि म्यूज़िशियन जी भेट में तमामु घणो मुतासिर कयो, जंहिं करे खेसि जर्मन एयर गिटार चैंपियन जो एज़ाज़ ॾिनो वियो। रेनी शिम्त खे इनाम में फिनलैंड जी टिकट ऐं जर्मनी एयर गिटार कम्युनिटी में शोहरत जो एज़ाज़ पिणु मिलियो। मां हमेशह एयर गिटार जी प्रैक्टिस कंदो रहंदो आहियां ऐं मां मुक़ाबले दौरान पंहिंजी परफॉर्मेंस बहितरीन ॾिनी ऐं मां हाणे फिनलैंड में थींदड़ आलमी गिटार चैंपियनशिप में हिस्सो वठी उहा पिणु खटंदुसि। इन दिलचस्प मुक़ाबले लाइ जर्मन एयर गिटार फेडरेशन जो चवणु आहे त वर्ल्ड एयर गिटार चैंपियनशिप जे मुक़ाबले जो मक़सदु दुनिया में अमन जो पैगाम ॾियणु आहे ऐं फेडरेशन जो यकीन आहे त जेकॾहिं दुनिया जो हर शख़्स एयर गिटार वॼाए त दुनिया में अमन अमान बहाल थी सघे थो।